सिंध जे सामूंडी बेटन ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ अॼु सिंध एक्शन कमेटी जी सॾ ते हैदराबाद में गुल सेंटर खां गोल बिल्डिंग ताईं एहतिजाजी रैली कढी पई वञे, जंहिंजी अॻुवाणी SUP अॻुवाण जलाल महमूद शाह, जसकम अॻुवाण सनान कुरैशी, अवामी तहरीक अॻुवाण रसूल बख्श ख़ासकेली ऐं ॿिया अॻुवाण करे रहिया आहिनि, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाणनि शागिर्दनि ऐं औरतुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। अचो त उन्हनि अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ये एहतिजाज सिंध जे ज़मीनुनि ऐं सिंध जे बेटनि खे विकिणण जो, उन जे ख़िलाफ़ तहरीक ऐं यादि रखणु घुरिजे सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतूं ॿई सिंध जी माल मिल्कियत वधाइण चाहिनि था, असीं उनखे रोकण जी कोशिशि करियूं। असीं इन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त को बि सूबाई तौर ते ऐं मर्कज़ जे तौर ते हिननि खे को बि इख़्तियार नथो पहुचे त ही असांजे बेटनि ते, असांजी सिंध धरती ते कब्ज़ो कनि। उन्हनि जे ख़िलाफ़ असीं निकिता आहियूं। अॼु हैदराबाद में ऐं बदरी तारीख़ असीं कराची में तमामु वॾी रैली कढंदासीं। अॼु असांजी रैली सिंध जे बेटनि ते कब्ज़े जे ख़िलाफ़ आहे। इहो कब्ज़ो नाजायज़ आहे, इहा सिंध जी मिल्कियत आहे। ज़बरदस्ती कब्ज़ो करणु इहो गैर क़ानूनी, गैर आइनी आहे, गैर अख़लाक़ी आहे ऐं असांजे उलमा इन ते फ़तवा ॾिनी आहे त इहो गैर शरई आहे। सिंध जा बेट सिंध जी मिल्कियतनि, उन्हनि जे बचनि जी मिल्कियतनि, हिन खे हथु करणु कंहिं क़िस्म जी इस्लाम इजाज़त कोन थो ॾिए, आइन इजाज़त कोन थो ॾिए। जेकॾहिं हिन आइन खे लतारे इहो कमु करणु शुरू कयो आहे त इंशाअल्लाह ताला आख़िरी असांजो महरको साहिल समंदर ते हूंदो। असां ये बेटनि जेका तामीर थिए पई असां पंहिंजे हथनि सां इंशाअल्लाह ठाहींदासीं। हर फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ सियासी समाजी माण्हू आहिनि जेके पंहिंजे सिंध जे धरती, सिंध जे वसीलनि, सिंध जे बेटनि, दरिया, तालीम, हर हवाले सां पंहिंजे इख़्तियार जे लाइ अॼु हिते गॾु थिया आहिनि, हिकु आवाज़ बणिया आहिनि। इहो सुठी ॻाल्हि आहे त मुख़्तलिफ़ नज़रियो ऐं फ़िक्र रखंदे बि पंहिंजे सिंध जे सवाल ते ही सभु गॾु आहिनि। इन में फ़र्क़ु कोन्हे त ही कहिड़ी तंज़ीम जो माण्हू आहे या कहिड़ी तंज़ीम जो न आहे। इहा ही सिंध जी नज़रियाती सियासत रही आहे पाकिस्तान में पहिरें ॾींहं खां, जो पंहिंजे जॾहिं वसीलनि जो सवालु ईंदो आहे, जॾहिं सिंध जो सवालु ईंदो आहे त सभई फ़र्क़ु मिटाए जेके नंढा वॾा आहिनि उहे हिकु थी वेंदा आहिनि, हिकु आवाज़ बणिबा आहिनि ऐं हिकिड़ो थी पंहिंजो जहिड़ो विढ़ंदा आहिनि ऐं असां पंहिंजी जदोजहद में सभु गॾु आहियूं। सिंध जे लखे माण्हुनि फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त सामूंडी बेटनि ॾिंगी ऐं बुडाड़ ते वफ़ाक़ जो कब्ज़ो नामंज़ूर आहे। बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत मिली भगत करे उन्हनि खे धारियुनि जे हवाले नथा करे सघनि। इन क़िस्म जूं रिथाऊं जेके आहिनि रद्द थियणु घुरिजनि। सिंध पुरज़ोर मुतालबो थी करे त बेटनि खे बचायो वञे, कंहिं बि हवाले सां उन्हनि ते कब्ज़ो जेको आहे सिंध खे क़बूल न आहे। डिंगी ऐं भंडार जेके बेट आहिनि उहे सिंध हुकूमत जेका आहे त धरती धड़नि खां खसे करे वफ़ाक़ जे हवाले करे छॾिया आहिनि, जॾहिं त सिंध जे सभिनि वसीलनि ते सिंध जे रहंदड़ माण्हुनि जो हक़ आहे ऐं असांजो उन जे वसीलनि खे बेदर्दी सां वफ़ाक़ जे हवाले न कयो वञे, छाकाणि त हितां जे माण्हुनि जो हक़ आहे उहो हितां जे माण्हुनि खे ॾिनो वञे। जी आवाम अॼु हैदराबाद में गॾु थी करे इहो साबित कयो आहे त असां सिंध जा वारिस अॼु बि ज़िंदा आहियूं। पंहिंजे मर्दे दम ताईं असां सिंध जे लाइ पंहिंजो हर हिकु शइ क़ुर्बान करे सघूं था ऐं असां गुज़ारिश था कयूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी गवर्नमेंट खां त इहो जेको बिटे निज़ाम जो जेको बेटनि जे ख़िलाफ़ इन्हनि एक्शन खयो आहे या PPO जेको ऑर्डिनेंस आहे इन खे ख़तमु कयो वञे। कराची ऐं सिंधी बेट ई असां सिंधियुनि जा आहिनि ऐं असांखे बिल्कुलु बि मंज़ूर न आहे त असां धारियुनि खे हिन ते कब्ज़ो थियणु ॾियूं। सिंध असांजी आहे ऐं हमेशह असांजी रहंदी। सिंध जो हिकु इंच बि कोन ॾींदासीं। हीअ असांजूं भेनरूं, हीअ असांजा भाउर जेके असां गॾु थिया आहियूं त असां उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त सिंध जो माण्हू कंहिं बि क़ीमत ते हिकु इंच बि कोन ॾींदो ऐं इहा तव्हां पंहिंजे कननि मज़ा हवा कढी छॾियो। असां मरी सघूं था पर असां पंहिंजे धरतीअ जो इंच बि कोन ॾींदासीं। इन बेटनि जे हवाले सां बेट सिंध जी मिल्कियत आहे ऐं उहा सिर्फ़ु सिंधियुनि जी आहे, हुई ऐं आहे रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk